ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 2/4/2026। अॼु मिठा मिठा बाप चवनि था, मीठे मीठे ॿार बाप जी हीअ वंडरफुल हट्टी हरदा दुकान जिते सभु वैराइटी सामान मिलंदो आहे। उन हट्टियुनि जे तव्हां मालिक आहियो। प्रश्न आहे, तव्हां हिन वंडरफुल दुकान जी कॉपी कोई भी न करे सकतो आहे। छो? उत्तर आहे, श्री स्वयं ही सर्व खजाननि जो भंडार आहे। ज्ञान, सुख, शांति, पवित्रता, सर्व चीज़ुनि जो सागर आहे। जंहिंखे जो चाहे उहो मिली सघे। निवृत्ति मार्ग वारनि वटि ई सामान न मिली सघंदो आहे। कोई बि पंहिंजे खे बाप समान सागर न चई सघंदा आहिनि। गीता तव्हांखे पाए करे जहान पाए छॾियो। ओम शांति। हाणे ॿार वेठा आहिनि बेहद जे बाप जे साम्हूं। इन्हनि खे बेहद जो बाप बि चइबो आहे त बेहद जो दादा बि चइबो। पोइ बेहद जा ॿार वेठा आहिनि ऐं बेहद जो बाबा असांखे ज्ञान ॾियनि था। बाप बेहद जो ज्ञान ॾियनि था। हाणे ॿार वेठा आहिनि बेहद जे बाप जे साम्हूं। इन्हनि खे बेहद जो बाप बि चइबो त बेहद जो दादा बि चइबो आहे। पोइ बेहद जा ॿार बि वेठा आहिनि ऐं बेहद जो ज्ञान ॾियनि था। हद जी ॻाल्हियूं हाणे छुटियूं। हाणे बाबा सभु बेहद जो वरसो वठिणो आहे। इहा हिकु ई हट्टी ठहरी। मनुष्य खे पतो न आहे कि असां छा चाहींदा आहियूं। बेहद जे बाप जी हट्टी त ॾाढी वॾी आहे। उन्हनि खे चइबो आहे सुख जो, पवित्रता जो, आनंद जो सागर, ज्ञान जो सागर, सर्व शक्तियुनि जो सागर। कोई दुकानदार हूंदो आहे, उन्हनि वटि ॾाढा वैराइटी हूंदी आहे न, त इहे बेहद जो बाबा आहे। इन्हनि वटि छा आहे? ज्ञान, गुण, शक्तियूं। उहो बि सागर जे समान आहे। इन्हनि वटि वैराइटी समान आहे। छा छा आहे? बाबा ज्ञान जा सागर आहिनि, सुख जो सागर, शांति जा सागर। उन्हनि वटि इहे वंडरफुल अलौकिक सामान आहे। पोइ ॻाइबो बि आहे न, सुख करता। इहे हिकु ई दुकान ठहरी। ॿियो कोई अहिड़ो दुकान न आहे। ब्रह्मा विष्णु शंकर वटि छा सामान आहे? कुझु बि न। सभिनि खां ऊचो सामान बाबा वटि आहे। इन लाइ उन्हनि जी महिमा ॻायल आहे न। तत्व में मातेश्वर पिता। अहिड़ी महिमा कॾहिं कंहिंजी ॻाइबी न आहे बाबा जे लाइ। मनुष्य शांति जे लाइ भटकंदा रहंदा आहिनि। कोई खे दवाई खपे, कोई खे कुझु खपे। उहे सभु हद जी दुकानियूं। सॼी दुनिया वटि हद जी चीज़ियूं आहिनि। इहे हिकु बाप आहे जंहिं वटि बेहद जी चीज़ियूं आहिनि। हिन करे उन्हनि जी महिमा बि ॻाईंदा आहियूं। पतित पावन, लिबरेटर, ज्ञान जो सागर, आनंद जो सागर। इहे सभु वैराइटी वखर आहिनि। लिस्ट लिखंदव त ॾाढा थी वेंदा। जीअं बाप वटि सभु चीज़ूं आहिनि त ॿारनि जो बि हक़ु आहे न उन्हनि ते। परंतु इहे कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे कि जॾहिं अहिड़े बाप जा असां ॿार आहियूं त बाप जी चीज़ुनि जे असां मालिक हुजणा खपूं न। बाबा ईंदा बि आहिनि भारत में। बाप वटि जो सभु चीज़ूं आहिनि उहे ज़रूरु वठी ईंदा। उन्हनि वटि वठण लाइ त वञी न सघंदा आहियूं न। बाप वटि जो चीज़ूं आहिनि न उहे ज़रूरु खणी ईंदा। उन्हनि वटि वठी वञण लाइ उन्हनि वटि कोई वञी थोरी सघंदो आहे। बाबा ई खणी आहिनि। बाबा चईंदा आहिनि मूंखे ई अचिणो पवंदो आहे। कल्प कल्प जे संगम युग ते मां अची करे तव्हांखे सभु चीज़ूं ॾींदो आहे। असांजो तव्हांखे वखर ॾिनो आहे उहो पोइ कॾहिं मिली न सघंदो आहे। अधु कल्प जे लाइ तव्हांजा भंडारा भरपूर थी वेंदा आहिनि।
अहिड़ो कोई अप्राप्त अहिड़ो कोई अप्राप्त वस्तु न रहंदी आहे जंहिंजे लाइ बाबा खे पुकारणो पए। ड्रामा प्लान अनुसार तव्हां सभु वरसो वठी करे पोइ धीरे धीरे सीढ़ी उतरंदा। पुनर्जन्म बि ज़रूरु वठिणो पए। 84 जन्म बि वठिणा पवनि। 84 जे चकर चईंदा आहिनि परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। 84 जे बदिले 84 लख जन्म चई छॾिया आहिनि। माया बिल्कुलु भुलाए ॾींदी आहे। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो पोइ इहे सभु भुलिजी वेंदा। इन समय असां सभु बाबा सां वखर वठूं था। सत्युग में राज ई कंदासीं परंतु उन्हनि खे पतो न रहंदो आहे कि राज ई इन्हनि खे कंहिं ॾिनी। लक्ष्मी नारायण जो राज्य कॾहिं हुयो। स्वर्ग जा सुख ॻायल आहिनि। सभु क़िस्म जे सुख ॾींदा आहिनि। हिन में जास्ती कोई सुख हूंदो न आहे। पोइ उहो सुख बि प्रायलोप थी वेंदो आहे। अधु कलाक पोइ रावण अची करे सभु सुख छीने वठंदो आहे। कंहिंखे गुस्सो कंदा आहिनि त चईंदा आहिनि हिन जी कला काया ख़तमु थी वई आहे। है न? केते गुस्सो कंदा आहिनि त चईंदा आहिनि हिन जी कला काया ख़तमु थी वई आहे। तव्हां बि जो सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण हुया उहो कलायूं सभु ख़तमु थी वियूं आहिनि। हिकु बाप जे सवाइ ॿियो कंहिंजी एतिरी महिमा न आहे। है न? चईंदा आहिनि न पैसा हुजनि त लाड़काना घुमी अचूं। तव्हां वीचार करो कि स्वर्ग में केतिरो अकीचा धन माल हुयो। हाणे उहा थोरी आहे। सभु गुम थी वेंदो आहे। धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी वेंदा आहिनि त धन माल बि गुम थी वेंदो आहे। पोइ हेठि किरण लॻी वेंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हांखे एतिरो धन ॾिनो तव्हांखे हीरा जहिड़ो ठाहियो पोइ तव्हां धन माल तव्हांजो काॾे वियो। हाणे पोइ बाबा चईंदा आहिनि कि पंहिंजो वरसो पुरुषार्थ करे वठो। तव्हां ॼाणंदा आहियो कि बाबा असांखे वरी का स्वर्ग जी बादशाही था ॾियनि ऐं चईंदा आहिनि हे ॿार मूंखे यादि करो त तव्हांजे मथां कट निकिरे उहा निकिरी वेंदी जो चढ़ियल आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार चईंदा आहिनि बाबा असां तव्हांखे भुलिजी वेंदा आहिनि। इहा छा कन्या जॾहिं शादी कंदी आहे त छा पति खे भुलिजी वेंदी आहे? छा ॿार कॾहिं बाप खे भुलिजंदा आहिनि? छा बाप त दाता आहिनि। वरसो ॿारनि खे वठिणो आहे त ज़रूरु यादि करिणो पए। बाबा सम्झाईंदा आहिनि मिठे मिठे सिकी लॾे ॿार यादि जी यात्रा में रहंदा त विक्रम विनाश थींदा। ॿियो कोई उपाय न आहे। भक्ति मार्ग में तीर्थ यात्रा गंगा स्नान आदि जो कंदा आहिनि त सीढ़ी हेठि उतरंदा ई आहिनि। मथे ते चढ़ी न सघंदा आहिनि। भक्ति मार्ग में मथे न चढ़ी सघंदा आहिनि। लॉ न चईंदो आहे। सभिनि जी उतरती कला आहिनि। इहे जो चईंदा आहिनि कि फलानो मुक्ति में वियो इहे कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। वापसि कोई वञी न सघे। बाबा आया आहिनि तव्हांखे 16 कला संपूर्ण ठाहींदा आहिनि। तव्हां ॻाईंदा बि आहियो कि मुझ निर्गुण हाणे में कोई गुण न आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कि बाबा असांखे गुणवान ठाहींदा आहिनि। असां हे गुणवान पूॼे वियासीं। असां वरसो वरितो हुयो। 5000 वर्ष थिया आहिनि। बाबा बि चईंदा आहिनि तव्हांखे वरसो ॾेई करे वियो हुयो न। शिव जयंती रक्षाबंधन दशहरो आदि मल्हाईंदा बि आहियूं पोइ बि कुझु सम्झंदा न आहिनि। सभु कुझु भुलिजी वेंदा आहिनि। हाणे जो बाबा असांखे सभु ॿुधाईंदा आहिनि असां सभु कुझु भुलिजी वेंदासीं। पोइ बाबा अची करे यादि दिलाईंदा आहिनि तव्हां ई हुयो तव्हां राज्य भाग्य गवायो। बाप सम्झाईंदा आहिनि हाणे इहा सॼी दुनिया पुराणी जड़ी भूत आहे। दुनिया त इहा ई आहे न। इहे ई भारत नयो हुयो हाणे पुराणो थी वियो आहे। स्वर्ग में सदा सुख हुयो न पोइ द्वापर में दुख शुरू थी वेंदो आहे। इहे सभु वेद शास्त्र आदि ठहींदा आहिनि। भक्ति कंदे कंदे
जॾहिं तव्हां भक्ति पूरी करी कंदा थी वेंदी आहे तॾहिं बाबा वरी खां ईंदा आहिनि। ब्रह्मा जो ॾींहुं, ब्रह्मा जी राति, अधु थी वियो न। ज्ञान ॾींहुं, भक्ति राति, उन्हनि त कल्प जी आयु उल्टी सुल्टी करे छॾी आहे। त पहिरियों तव्हां सभिनि खे बाबा जी महिमा वेही ॿुधायो। बाबा ज्ञान गुण शक्तियुनि जो सागर आहिनि। श्री कृष्ण खे थोरी चईंदासीं निराकार पदत पावन सुख जो सागर, न, उन्हनि जी महिमा अलॻि आहे, राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। शिव खे चईंदा आहिनि बाबा, श्री कृष्ण खे बाबा न चईंदासीं। केतिरी वॾी भूल आहे न। पोइ नंढी भूलियूं कंदा 100% भुलिजी विया आहियूं। बाबा चईंदा आहिनि सन्यासियुनि सां कॾहिं इहो सौदो मिली न सघे। उहा निवृत्ति मार्ग वारा आहिनि, तव्हां प्रवृत्ति मार्ग वारा आहियो। तव्हां संपूर्ण निर्विकारी हुयो, वाइसलेस वर्ल्ड हुयो, इहे विशियस वर्ल्ड आहे। पोइ चईंदा आहिनि छा सतयुग में ॿार पैदा न थींदा? हुते बि त विकार हुयो। अरे हुते संपूर्ण निर्विकारी दुनिया आहे, उहा संपूर्ण निर्विकारी। पोइ विकारी कीअं थी सघंदा आहिनि? पोइ सतयुग में सभु एतिरा मनुष्य हुया, सतयुग में सभु एतिरा मनुष्य हुया, इहे कीअं थी सघंदा? छोजी हुते त निर्विकारी हुया न, त मनुष्य थोरा ई पैदा थींदा आहिनि। भारत जे सवाइ बि कोई खंड ई न हुयो। उहे चईंदा बि आहिनि असां मञी न सघंदा आहियूं। दुनिया त सदैव भरियल रहंदी आहे, कुझु बि सम्झंदा न आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि कि भारत गोल्डन एजेड हुयो, हाणे त आयरन एजेड पत्थर बुद्धि आहे। हाणे तव्हां ॿारनि ड्रामा खे सम्झो आहे। गांधी आदि सभु राम राज्य चाहींदा हुया, परंतु दिखलाईंदा आहिनि कि महाभारत लड़ाई लॻी, बसि पोइ खेल ख़तमु। पोइ छा थियो? कुझु बि ॾेखारींदा न आहिनि। बाबा वेही सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। इहे त बिल्कुलु सहज आहे। शिव जयंती मल्हाईंदा आहिनि त ज़रूरु शिव बाबा ईंदा हूंदा न। उहा हेवनली गॉड फादर त ज़रूरु हेवन जे गेट खोलण ईंदा न बाबा। उहा हेवनली गॉड फादर आहिनि त ज़रूरु हेवन जा गेट खोलण ईंदा बि तॾहिं जॾहिं हेल हूंदो। हेवन जे द्वार खोले हेल जे बंदि करे ॾींदा। हेवन जे द्वार खुलिया त ज़रूरु सभु हेवन में ई ईंदा, हेल जा द्वार बंदि थी वेंदा। ये ॻाल्हियूं कोई डिफ़िकल्ट न आहिनि। महिमा सिर्फ़ु हिकु बाबा जी आहे। शिव बाबा जी हिकु हट्टी आहे, उहो बेहद जो बाबा आहे। बेहद जो बाप द्वारा स्वर्ग जो वरसो बेहद जे बाप द्वारा भारत खे स्वर्ग जो सुख मिलंदो आहे। बेहद जो बाप स्वर्ग स्थापना कंदो आहे। बराबरि बेहद जो सुख हुयो, पोइ असां हेल में छो पिया आहियूं? ये कोई न ॼाणंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि कि तव्हां ई हुया, पोइ तव्हां ई किरियो। देवताउनि खे ई 84 जन्म वठिणा पवंदा आहिनि। हाणे अची करे पतित ठहिया आहिनि, उन्हनि खे ई पोइ पावन ठहिणो आहे। बाबा जो बि जन्म आहे त रावण जो बि जन्म आहे, इहे कंहिंखे बि पतो न आहे। कोई बि पुछे त रावण खे कॾहिं खां जलाईंदा आहिनि? चईंदा आहिनि अनादि हलंदो आहे। ये सभु राज बाबा ॿुधाईंदा आहिनि। हुन बाप जी हिकु हट्टी जी महिमा आहे। सुख शांति पवित्रता मनुष्य खां मनुष्य खे मिली न सघंदो। सिर्फ़ु हिक खे थोरी शांति मिली, या कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि कि फलाणे सां शांति मिली, है न? अरे शांति त मिलंदी आहे शांति धाम में। हिते त हिक खे शांति हूंदी, पोइ ॿियो अशांत कंदो त शांति में रही न सघंदा। सुख शांति पवित्रता सभु चीज़ुनि जो वापारी हिकु शिव बाबा ई आहे। उन्हनि सां कोई अची करे वापारु करे, है न, पंहिंजे विकार बुरायूं सभु बाबा खे ॾेई करे उन्हनि खां तव्हां उहे सभु चीज़ूं वठो त ही वापारु थी वियो। उन्हनि सां कोई अची करे वापारु करे, उन्हनि खे चइबो आहे सौदागर। पवित्रता सुख शांति संपत्ति जो सौदागर, सभु कुझु उन्हनि वटि आहे। अप्राप्त कोई वस्तु न। स्वर्ग जो तव्हां राज्य पाईंदव। बाबा त ॾियण आया आहिनि। वठण वारा वठंदे थकी वेंदा, मां ईंदो ई आहियां ॾियण लाइ। तव्हां ठंडा पइजी वेंदा आहियो वठण में। ॿार चईंदा आहिनि बाबा माया जा तूफ़ान ईंदा आहिनि, इन करे ठंडा थी वेंदा आहिनि। लेकिन बाबा आहे न असां सां गॾु। हा, पद बि ॾाढो ऊच पाइणो आहे, स्वर्ग जो मालिक ठहींदव, इहे कम ॻाल्हि आहे। छो त महिनत करणी आहे, श्रीमत ते हलंदा रहो।
वखर जो मिलंदो आहे उहो पोइ ॿियनि खे बि ॾियणो पए, दान करिणो आहे, न पवित्र ठहिणो आहे। त 5 विकारनि जो दान ज़रूरु ॾियणो आहे, महिनत करणी आहे, बाबा खे यादि करिणो आहे, तॾहिं ई कट उतरंदी। बाबा खे यादि करिणो आहे तॾहिं ई कट उतरंदी। मुख्य आहे यादि, पवित्रता प्रतिज्ञा भल करो कि बाबा असां विकार में कॾहिं न वेंदासीं, कॾहिं किथे क्रोध न कंदासीं, परंतु यादि में ज़रूरु रहणो आहे, न त एतिरो पाप कीअं विनाश थींदा। बाक़ी नॉलेज त ॾाढी सहज आहे, 84 जन्मनि जा चक्कर आहे, इहे कंहिंखे बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। बाक़ी याची यात्रा में महिनत आहे। भारत जो प्राचीन योग मशहूरु आहे। छा ज्ञान ॾींदा आहिनि, मनमना भवर्था मामिकम यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। तव्हां ॻाईंदा बि आहियो, बाप तव्हां जॾहिं ईंदव त ॿिया संग तोड़ हिकु संग जोड़दासीं, तव्हां ते बलियारी वेंदासीं, तव्हांजे सवाइ ॿियो कोई खे यादि न कंदासीं। प्रतिज्ञा कई पोइ भुलिजंदा छो आहियो, चवंदा बि आहिनि हथ काॾे दिलि याॾे। कर्मयोगी त तव्हां आहियो ई, धंधो आदि कंदे बुद्धि योग बाप सां लॻाइणो आहे। माशिक बाप ख़ुदि चईंदा आहिनि, तव्हां आशिक अधु कल्प खां मूंखे यादि कयो आहे, हाणे मां आयो आहियां, मूंखे यादि करो। इहा यादि ई घड़ी घड़ी भुलिजी वेंदी आहे, हिन में महिनत आहे। कर्मातीत अवस्था थी वञे पोइ त इहे शरीर ई छॾिणो पए। जॾहिं राजधानी स्थापना थी वेंदी त तव्हां कर्मातीत अवस्था खे पाईंदव। हाणे तव्हां सभु पुरुषार्थी आहियो। सभिनि खां जास्ती मम्मा बाबा यादि कंदा आहिनि, सूक्ष्म वतन में बि उहे ॾिसण में ईंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि, मां जंहिंमें प्रवेश कंदो आहियां उहा ॾाढा जन्मनि जे अंत वारो जनम आहे, उहो बि पुरुषार्थ करनि था। कर्मातीत अवस्था में हाणे कोई पहुची न सघंदो आहे। कर्मातीत अवस्था थी वञे त पोइ शरीर न रही सघंदो आहे। बाबा त ॾाढो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। हाणे सम्झण वारनि जी बुद्धि आहे। हेवनली गॉड फादर हिकु ई आहे, उन्हनि वटि ज्ञान जो सॼो वखर आहे, उहे ई जादूगर आहिनि। ॿियो कोई सुख शांती पवित्रता जो वरसो मिली न सघंदो आहे। बाप ॾाढो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। ॿारनि खे धारणा करे धारणा कराइणी आहे, जेतिरो धारणा कंदा ओतिरो वरसो मिलंदो। दिन प्रतिदिन तव्हां तरावटी माल तव्हांखे मिलंदो। लक्ष्मी नारायण ॾिसो केतिरा मिठा आहिनि, उन्हनि जहिड़ो मिठो ठहिणो आहे। लक्ष्मी नारायण जहिड़ो मिठो ठहिणो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि कि मां जंहिंमें प्रवेश कयो आहे त उहो ॾाढे अंत वारो जनम आहे न, त उन्हनि बि पंहिंजी पुरुषार्थ करे अहिड़ा मिठा ठहिया आहिनि, त तव्हांखे बि अहिड़ो मिठो ठहिणो आहे। तत्व अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा ॿियो कोई सत्संग में हीअं चईंदा छा, इहा असांजी बिल्कुलु ई नई भाषा आहे जेके स्पिरिचुअल नॉलेज चइबो आहे। अच्छा, ओम शांति। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप द्वारा जो सुख शांति पवित्रता जो वखर मिलियो आहे उहो सभिनि खे ॾियणो आहे। पहिरियों विकारनि जो दान ॾेई पवित्र ठहिणो आहे, पोइ अविनाशी ज्ञान धन धारण करिणो आहे। ॿियो आहे देवताउनि जहिड़ो मिठो ठहिणो आहे। जो बाप दादा सां प्रतिज्ञा कई उनखे सदा यादि रखिणो आहे ऐं बाप दादा जी यादि में रही करे विक्रम विनाश करणा आहिनि। वरदाना निमित पंहिंजी स्मृति द्वारा पंहिंजे हर संकल्प ते अटेंशन रखण वारा निर्वाण स्वरूप ठहो। निमित ठहियल हुई आत्माउनि ते सभिनि जी नज़र हूंदी आहे, हिन करे निमित ठहिण वारनि खे विशेष पंहिंजे हर संकल्प ते अटेंशन रखिणो आहे।
अगरि निमित ठहनि ठहे उहे ॿार बि कोई कारण ॿुधाईंदा त उन्हनि खे फॉलो करण वारा बि कारण ॿुधाईंदा अनेक। अगरि निमित ठहण वारनि में कोई कमी आहे त उहो छुपी न सघंदी। इन करे विशेष पंहिंजे संकल्प वाणी कर्म ते अटेंशन ॾियो। निवारण स्वरूप ठहूं। निवारण स्वरूप ठहूं। स्लोगन आहे ज्ञानी टू आत्मा उहा आहे जंहिंमें पंहिंजे गुण विशेषताउनि जो बि अभिमान न हुजे। अव्यक्त इशारो मधुरता जो गुण जीवन में तॾहिं ईंदो जॾहिं पंहिंजी व ॿियनि जी बीती खे न ॾिसी अंदर जे संस्कारनि खे सरल व नम्रचित ठाहियो। सरलचित आत्मा जो गुण ई मधुरता आहे। उन्हनि जे नैननि सां मधुरता, मुख सां मधुरता, चलन में मधुरता प्रत्यक्ष ॾेखारे में ॾींदी आहे। मधुरता ऐं नम्रता हिन ॿिनि विशेष धारणाउनि सां सदा विश्व कल्याणकारी महादानी वरदानी ठही वेंदो। नम्रता ऐं मधुरता हिन ॿ विशेष धारणाउनि सां सदा विश्व कल्याणकारी महादानी वरदानी ठही वेंदा ऐं सहजी स्नेह जो सबूत ॾेई सघंदा। मधुरता ऐं नम्रता सां ई तव्हां सदा विश्व कल्याणकारी महादानी वरदानी थी वेंदा ऐं सहजी स्नेह जो सबूत ॾेई सघंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।